साहब वॾा अॼु भला साईं कहते पिया डमरिया वञो। तूं को हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु आहीं छा? पुछा थो करी। पुछण में ॾोह त न आहे न साहब। माठ करे हिते बी लाहे पटको विझाए न धूड़ मत में अचो न। माठ कर ख़बर फ़कीर, छो पियो मुसीबत खे सॾु करें? पुछा कयां पियो कंहिंजे पोयां बाहि ॿरियल आहे। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए हिते पुलिस कीअं वटि थी अचे? वली दाद वटि। जॾहिं ख़बर बि अथई त पोइ बसि कर। साहब एतरी आसानी सां ये हथ कोन ईंदा। मूंखे लॻे थो त ॻोठ जे ॿाहिरियां को चौकीदार बीहारे छॾियो अथनि। जीअं ई पुलिस हिन तरफ़ लड़े थी त ही भॼी वञण में कामयाब थी वञनि था। साहब ईअं सम्झो त पगार ते हमरा बीठल हूंदुनि। ॾिसूं था त हाणे ही केतिरो था लिकनि। पर साहब तेल जा पैसा कोन निकिता। हाणे वापसि हलो। इहे घिटीअ में न जेके बेकार माण्हू बीठा आहिनि इन्हनि खे गेले हली था लाक में बंदि कनि। अचो था हलो। ॾिसी छा थो चाचा, सभु महिमान आहिनि, कंहिंखे कुझु बि न आहे चवणो। अञा थोरी जाइ घर में आहे। अम्मा ओ अम्मा तूं वञी ॿाहिरि बीह। ॾिस रस्ते सां जेको अचे वञे उनखे बि घर में वठी आ। तव्हां छो बीठा आहियो चाचा? अचो तव्हां मूंसां गॾु वेहो त महिमान सुख सां सुम्हनि। अचो अचो तव्हां। पुट हिकिड़ो ॾींहुं त आहे, ॾुखियो सुखियो गुज़री वेंदो। अॼोकी राति जी ॻाल्हि आहे, सुभाणे हलिया वेंदा। अबा महिमान त रब जी रहमत हूंदा आहिनि। हे जेके आया इहे बि त हिकिड़े ॾींहं जे लाइ आया है न मां। अम्मा ओ अम्मा 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 बाबे के पुलिस ॿधी वई अथई। अरे यार सुठो थियो। बाक़ी तव्हांखे मां सम्झां थो त उहो बि मूंखे केस करे ॿधाइणो पवंदो। ओ भाऊ देर छाजी तो करी, इहो कम जल्दी करे छॾो। बस हाणे बस। पर बात हमजा भूल न कर, पराए झेड़े में टंग न अड़ा। अड़ी है पराओ झेड़ो ना है, ताके तो चए ताके। ओ मां हिकड़ी ॻाल्हि ॿुध, ही घर जो फैसलो आहे न पोइ थींदो। उथोली बाबे खे छॾाए अचूं। हाँ पपी फैसले के पोइ था अची ॾिसूं। हल त हलूं। हलो उथो हलो उथो। कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। ॿीहर जेकॾहिं हिन घर में पेर पातऊं न त मां टंगू भई छॾींदुसि। हलो रे। असां छा थो, असांजो सॼो सामान हिन घर में पियो आहे। मां दरवेश खे छॾाए तोखे न अंदर करायो त कई जाए। अब हलो हलो मां छॾी छॾबो दोडा तो पहुचा दी। सोट्रा हाणे हिननि जो छा कमु? अॼोकी राति ऐं सुभाणे जो सिझ हिननि खे हिते बि भरण कोन ॾींदुसि। मुंहिंजे करे बि अरे ओ माई इन सां खिली करे न ॻाल्हाए। हे मुंहिंजो मुड़ुस आहे त ॾंद न भञी छॾियईं। इहे मूं सिर्फ़ पुछा कई, तूं सड़ न। तुंहिंजे मुड़ुस सां शादी कोन थी कयां। तेरा तो और चौए दोल नदी तारर के हो। सब मुझे घर आ रहे हैं जो हाला फांसी पे। हला दो चेक बाहु न कर। जब हला दो तो बस
समझा थी त अॼु जानो के ज़िंदा कोन छॾींदा। सुठो आहे, अॼु खां पोइ हिन अज़ाब मां मुंहिंजी त जान छुटंदी। तव्हां केरु आहियो? अकबर तूं जो मां मूंखे हे में दो तूं बि त ख़रीद थियल आहीं, पोइ वफ़ादारी कीअं कंदे? परलत कमालत तव्हां ॿई? हाँ जानू, तो जिनखे पंहिंजे फर्ज़ लाइ घुरायो आहे न, उहे अॼु तुंहिंजे रत जा प्यासी आहिनि, रत जा। अकबर जानू बि जिन अथई, सुठो अथई त मूंसां तूं न पिटा मूंसां। न त तूं छा कंदे? तुंहिंजा पर हाणे कटिजी चुका आहिनि। हाणे ख़ामोश रहंदे, इन में तुंहिंजी भलाई आहे। न त दम दम और हिकिड़े कारतूस ॾेई पूरो कंदोमांइ। अरे परल कमाल, तव्हां पंहिंजी गैरत घणे में खपाई आहे? तूं पाण वेठाऊं आहीं, तोसां वफ़ादारी छो कयूं? जानू जिन अथई, जिन जंहिंजे पोयां पवंदो न मारींदो या खारींदो। सौट ही वक़्तु आहे हितां निकिरी हलण जो। जेकॾहिं अञा बि डर कयई न त ज़िंदगी आज़ाब बणिजी वेंदई। तूं परेशान न थी सोट, जानू हाणे ज़िंदा वापसि कोन मोटी ईंदो। इहा तुंहिंजी भुल आहे। रेस जा माण्हू जानू खे खणी विया आहिनि ऐं रेस जानू खे कॾहिं बि कोन मारींदो। जानू रेस जी धीउ जो कातिल आहे, त पोइ छा रेस हुनखे ज़िंदा छॾे ॾींदो? रेस वटि को बि सबूत न आहे। शक तौर जानू खे खंभे खणी विया आहिनि। सोटा मूंखे ख़बर आहे, दुआ जो कातिल जानू आहे, जानू। तुंहिंजी ज़बान मथां रेस एतबार कोन कंदो। जेकॾहिं जानू बेडो ई हुजे हा न त रेस हुनखे कॾहिं बि अगवा न करे हा। ॾींहं ॿ जानू खे बंदि रखंदा, पोइ हथ कढंदसि ऐं जानू वापसि अची वियो त पोइ छा असां निकिरी सघंदासीं हितां? सोट, मां जानू जो लाश ॾिसण खां पहिरियां तोसां गॾु नथी हली सघां। सोट, ना ई जानू मरंदो ऐं ना ई तूं मूंसां हलंदी। सोट, मां तोसां गॾु हितां हलां बि सही, पर जानू जे मौत खां पहिरीं मां तोसां निकाह नथी विझी सघां। मां इहो नथो चाहियां त मां तोसां निकाह कयां, पर मां तोखे सूरनि मां कढण थो चाहियां। मां हिननि ॾुखनि खे मुंहुं ॾेई चुकी आहियां। तूं मुंहिंजे लाइ हाणे परेशान न थी। तूं मूंखे सिर्फ़ इहो ई ॿुधाए त मूंसां हले थी या न? मां जानू जे मौत खां पहिरियां ही घर कोन छॾींदसि। मारिया, हाणे मां तोखे ॿीहर मुंहुं कोन ॾेखारींदुसि। सोट, सोट ॻाल्हि त ॿुध। सोट वॾो ज़िद्दी आहे, पाण सां गॾु मूंखे बि माराईंदो। माई बड़ी का दर्दी लिया ही बुधाए में न त मुझे बड़े भा जो नालो अल्लाह दिनु हो ऐं हुन मुझो नालो अल्लाह दिनी रखियो हो। हाय हाय, मुझो बड़ो भा मुखे याद अची वियो। जे न तू मुखे अल्लाह दिनी चई हां त केडी न मुझी दिल खुश थी हां। पर तू त वडी का साड़ छड़ी आई, तो में त का खुशी जी उम्मीद ही न रखजे। एको त तुंहिंजे इन सतनि नालनि में असां अचे मुंझाट पो खणी मुखे सत भिराई चई हां। हलो दी
पो भला हाणे सत भिराई सही। सत भिराई रखे बात तो तू न चई छो महिरबानी करो। छॾियो हाणे खणी इन नालनि खे। नालो मुंहिंजे रब जो वॾो आहे, पर इहो त ॿुधायो मूंखे, जंहिं महिल खां आया आहियो इन ॻंढ में हथ पिया आहिनि ॿिन्ही जा, अथव छा इन ॻंढ में? हिन ॻंढ में? हा हिन ॻंढ में हमज़ा अकुल कर, कहिड़ी ख़बर आहे केरु असांजो हिते सॼण ऐं केरु दुश्मन? ठीकु आहे हाणे हमज़े जो वात छपा बिल्कुलु बंदि, हिकिड़ो अखर बि कोन ॻाल्हाए ॾिठो। हाणे त ठीकु आहे न? ओ अधी अला ॾिनी हे छाड़ छड़। मूंखे हिन वक़्तु मुंहिंजो नंढो भाउ यादि अची वियो। हुन जो नालो अलाह वसायो आहे। जे न तूं मूंखे अलाह वसाई चई हा त केॾी न मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए हा। माई अलाह वसाई इहो ॿुधाए त हितां केॾी महिल निकिरंदो? हितां निकिरंदासीं सत भिराई। भला हितां निकिरण जे बारे में सोचो ई छा? तव्हां भला सॼी उमिरि हिते रहण लाइ आया आहियो छा? अधी भेर असां हिते सॼी उमिरि कोन रहंदासीं, कोन न? हमज़ा हिन खे त काबू कर। हजी क्या काबू आहे? अधी ॻाल्हि ॿुध, असां तव्हांखे वधीक परेशान न कंदासीं। जेके 4 ॾिहाड़ा रहियासीं तव्हांजे घर पोइ हलिया वेंदासीं। न अदी न, हाणे तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं बि हिते रहण न ॾींदसि मां। हिकु ॾींहुं त छा, हिकु हफ़्ते ताईं त मूं अञा सोचियो ई न आहे। अदी उन खां पोइ सोचींदासीं त असांखे हिते जा घणो अरसो रहणो आहे। हल पुफी हाणे त मरी वियासीं। तव्हांजे मथां वरी कहिड़ो बार आहे? हाणे जे तव्हां हितां न निकिरंदव त लॻे थो असां हितां तड़िया वेंदासीं। तव्हां हाणे ही घर न छॾींदव, लॻे थो त असांखे ही घर छॾणो पवंदो। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, जिन जे आसरे आयासीं उहे ई लॾिया था कनि। अकबर तू भी कोन बचंदे। चल जानू जिन ते जिन मारींदी या खारींदी। पंहिंजो सोच जानू पंहिंजो, छो त हाणे तुंहिंजो वक़्तु पूरो थी चुको आहे। ये धमकियूं तू उन्हनि खे ॾे जेके तोखां डिॼनि। आऊं तोखां डिॼण वारो न आहियां। जेसी रैस जो हुकुम न हूंदो न तेसी तूं मूंखे मारे नथो सघीं। हा नथो मारे सघीं। रैस जे हुकुम सां त तोखे खणी आयो आहियां। तोखे पूरो करण जो बि रैस हुकुम ॾेई छॾियो आहे। अकबर तू बकवास तो करी। मूंखे रैस सां मिलणो आहे। रैस तुंहिंजी लाश मथां त अची सघे थो, पर तोसां कोन मिलंदो। पर न तू त मुंहिंजो यार आहीं न। सबको पैसे जो यार आहे। कमाल तू मूंसां गदारी थो करी। हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे, जेका संगत जी सलाह। पर कमाल तुंहिंजी संगत त मूंसां बि त हुई, पर हाणे मूं पार्टी मटाए छॾी आहे। जानू तूं हाणे मुंहिंजे रहम में करम ते ज़िंदा आहीं। जेकॾहिं मां चाहियां न तोखे हींअर जो हींअर ख़तमु करे सघां थो। करे छॾ पूरो चवंदो। छो रखे चवंदो अञा तोखे कुझु ॾींहं जीअंदान ॼाण थो। अकबर तू बि मरंदे। जानू जिन तो चल मारींदुसि, न चङी तो जाओ। जानू तुंहिंजे इन्हनि पोड़नि हॾनि में उहा ताक़त न आहे रही जो तूं हिन हाथी जो गलो दॿाए सघीं। ओबा मां तोखे छॾाइण आयुसि, पुलिस नोड़ीअ मां नांग ठारी मूंखे ॿधी विहारे छॾियो। अहिड़ी ख़बर हुजे त मां हेॾां रुख ई न कयां पिया। अरे बुढागा हिन पोड़े पीउ सां एतिरी बि हमदर्दी कान अथई। तो छा हमदर्दी मूंखे हिन जॻह ते पुॼायो आहे जो मां लाक में पियो आहियां। ढोलण ॾुखी घड़ी आहे, गुज़री वेंदी, परेशान न थियो। दूर थी गुज़रे। मूंखे त ईअं थो लॻे जो हिकिड़ो ॾींहुं ॾहनि सदियुनि जे बराबरि आहे। अड़े ॾींहुं सवलो तॾहिं गुज़रंदो जे छको हुजे त भई राति खेॾूं। अबा ॻाल्हि ₹1,00,000 जी कई अथई। ॿुध 20,000 तूं खण 10,000 मूंखे ॾे। साहब ओ साहब अबो साहब अरे छाते गोर कयो अथई? साहब छको आणे ॾे। 1 2 3 असां 3 ॼणा आहियूं, बाक़ी चौथो रांदीगर खपे थो। भला 5 कंहिं वांदे सिपाही खे असां ॾे मोकिल। ₹5 घटि कम खे पट साहब। अच्छा तूं छको खे ॾिने?
जमादार जी सर। हिनखे कढ ॿाहिरि त हिनखे चङी रीति छको खेॾाया ॾिसां थी छको कीअं थो खेॾे। तू कहिड़ो पीउ खुदाई का मार पियो वधई बचड़नि जो दुश्मन हथ सां साहब के मुझे बादर पियो खाए साहब हिकिड़ो त मच्छरनि पटियो आहे ॿियो छको बि न खेॾो अबो एतिरो ॿियो तोखे त छको खेॾायां थो पटियां थो ये शापर। अच्छा मां अरे करे छा तूं जबल रोक इन बेवकूफ़ खे चइनी पासन को बाहि पकड़ियल आहे पाण त मरंदो पाण सां गॾु चाचीअ खे बि माराईंदो। जिद्दी आहे शेर खान केर समझाए मोर खे मां हली तो समझायांसि ॾिस कीअं थी वियसि दिमाग़ में ॻाल्हि अच मूंसां। मुझो रस्तो छॾियो हाणे मां तहां सां हिकु ॾींहुं बि रहण नथो चाहियां। आखिर असां तोखे कहिड़ो दुख ॾिनो आहे? जबल मां तुंहिंजी ॻाल्हि नथो कयां। मोर शेर खान असां छा विरायो आहे? असां किथे बि मुंहुं खणी हलण जहिड़ा न रहिया आहियूं। इहे कम कंहिंजा आहिनि? मुंहिंजे हिते अचण खां पहिरियां ई या बाहि तव्हांजे पुठियां भरियल हुई। पर शेर खान ईअं असांजे नंगनि खे सरेआम बदनाम कोन कयो वियो हो। चाची तूं वॾी आहीं तूं हिनखे सम्झाए चरे खे सम्झाए हिन चरे खे का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। न शेर खान न असांखे वञण ॾे। चाची न शेर खान न वञण दे चाची खे। छॾे ॾे मोर खे पंहिंजी मर्ज़ीअ ते। मुंहिंजी मर्ज़ी छा हुई ऐं तव्हां मूंखे असांखे न ॾे मोर असांखे न ॾे। अचो मां अरे करे छा थो? जबला यार हिन जी पोइवारी केर कंदो हिन चरे जी पोइवारी? रुलण दे शाम ताईं दिमाग़ ठिकाणे ते अची पुफी आई ॻाल्हि समझ में? लॻे थो त इन कंठ में हिननि खे का मिल्कियत आहे बदल। न पुफी सुनिया आहिनि मिल्कियत काॾों आहिनि। आस्ते ॻाल्हाए हूं त कुझु न कुझु त इन गंढ में या त हे पंहिंजी का जाइ जॻह विकिणी उहे पैसा खणी आया आहिनि या का सोन ज़री कुझु न कुझु त इन गंढ में आहे। पुफी पोइ छा सलाह आहे? सलाह वरी कहिड़ी? खण डंडो ऐं हिननि खे डोड़ाए। तूं सम्झी थी त ही निकिरंदा घर मां? चाची जेकर हिननि खे न कढी अॼु घरां त मां निकिरी वेंदीसां। सत भराई तूं परेशान न थी मां वेठो आहे न। अच्छा के हिन घर मां केरु कढी नथो सघे। जेकॾहिं कंहिं या जुरत कई न मां मुठी पमसु ऐं हलंदो विझोसांसि पर सां बि पेरनि में किरी पमसांसि एजू मिठू कंदोसांसि जो मूंखे चवंदो मां वे बस करे वे तो कोटा कढूं। अदा उहो त सभु ठीकु आहे पर इहे माण्हू कुझु सवाइ डिंगा था लॻनि। तूं सची आहीं। जेसि ताईं हिननि खे डिंगाई कोन ॾेखारबी न तेसि ताईं कोन मुड़ंदियूं। हाणे हिननि ते डंडो खणणो ई पवंदो। हे हितां कोन निकिरंदा मार जा पक्का आहिनि। मूंखे पक है त इहा गंढ असां फलोड़े वठंदासीं ऐं इन्हे गंढ में को माल आहे ऐं जॾहिं न इहो माल असांखे हथ अची वियो त असां माला माल थी वेंदासीं। अरे मुआ इन हड़ के ये भक रुपए न वे मां उनके शक पजी वेंदो तो पाण त चओ त हथ भाले रखंदी कर। मार पवई मुआ मुंह जो ख्याल रखो हड़ जो ये चिंबड़ी न पवंदो कर। हाँ अदा भाॼाई सही थी चएव। अदी
तुझे भाॼाई तां सदको वञा अजो बंदि परे कयो बस अदा एतिरो परे न बाक़ी छा कयां भला साहब ये सब सुञाता आया न इन्हनि मां माल किथे निकिरंदो पोइ बि चांहि पाणी जा त हिननि खां पैसा कढ न इहे कीअं हथ कढूं साहब सफ़ा सुञान न न न हिन जो डोकरा अथव हिन सीधे दुकान आहे पकिंसन मां मिर्च ठाहींदो आहे कूड़ त कोन थो हणी न न चई खुदा पाके किथन में पंहिंजो दुकान अथव हिननि ॿिन्ही मां हथ कढ ऐं हुन दुकानदार खे हथीको कर जेको पकिन सिरनि मां ॻाढ़ा मिर्च ठाहींदो आहे भले आहे साहब भले आहे दुकान वारो मान आया ही त इहो साहब ये कूड़ थो ॻाल्हाए अरे असांखे वरी तूं बेवकूफ़ थो बणाई साहब यकीन कयो साईं मां न आहियां ॿुधाए भेण ॿुधाए साहब इहो अथव इहो पुलिस खे मुंझाइण जो मतिलब तूं सम्झी थो साहब मुंझाइण कोन थो इहो थियो अल्लाह बा भेण अरे अखियूं खोल ॿुधाओगा अखियूं खोल हिन महिल बि अखियूं ॿुटिया बीठो आहे बा अखियूं खुलियल आहिनि मुंहिंजूं खुलियल अखियूं साहब असांखे इजाज़त ॾियो बा तव्हां ॿई हलो हिन खे मां चङी रीति ॾिसां थो अचण ॾे मूंखे घर अचण ॾे ॾिस त छा थो कयां निभागा हे छा करेंगे अरे वरी पुलिस जे अॻियां धमकी साहब तव्हांखे करे त धमकी जा मां हिन चंडरे खे लॻा पंहिंजे खे मां चवां थो बात बंदि कर पर साहब बात बंदि कर